न त मैनेज करण वारा बि त गॾु हुया। माना तव्हां बाजवा डॉक्ट्राइन जेको आहे हाणे साम्हूं अचे थी। तव्हां ॾिसो शौकत तरीन वारो बाक़ाइदा एतराफ़ कयो वियो आहे त शौकत तरीन ते जेको रेफरेंस हुयो उन ते इख़्तिलाफ़ हुयो असांखे अचण ते, पोइ मां जनरल फैज़ खे चयो त भई वञी मैनेज कर, ऐं उहो मैनेज थियो ऐं शौकत तरीन साहिबु मिनिस्टर थिया। इस्टेब्लिशमेंट सां त तव्हांजा तालुकात ख़राबु न हुया? साईं मुंहिंजा ॻाल्हि इहा आहे त हिन में एस्टेब्लिशमेंट हुई उनखे मजबूर कयो वियो ऐं बाक़ाइदे हुन में उन्हनि खे चयो वियो त शाह साहब गिरफ़्तार न थियो त कुझु न थियो, हिनखे कढाए ॾियो, हीउ पार्लियामेंट में हूंदो त बहितरी ईंदी, पार्लियामेंट खे असां डिच न करे सघंदासीं। इस्टेब्लिशमेंट त हाणे चए थी त असां हिननि खे चयो वाज़े तौर ते अची, ऐं एक्स डी जी आई एस आई प्रेज़ेंट डी जी आई एस आई बि चयो, असां हिननि खे चयो त भई तव्हां मईशत ते कमु कयो, छॾियोसि इहा शइ, पर छॾण जे रियासत तॾहिं हलंदी जॾहिं इंडिपेंडेंट हूंदी, पार्लियामेंट पंहिंजो कमु कंदी, मुकरना पंहिंजो कमु कंदी, अदालतें पंहिंजो कमु कंदियूं। हाणे हिकिड़ी अदालत बहाल थी करे, हिकिड़ी अदालत ख़तमु थी करे, उनखे पंहिंजो प्रोविजन कोन्हे बाबा स्टे एमएनए जी इस्तीफ़ा क़बूल कोन्हे बाबा, इहा इस्लामाबाद में पवणु खपे न। त हे जुडिशियल डेमोक्रेसी शुरू थी वई। ॾिसो इलेक्शन कैंपेन में कीअं वेंदो? माना हीअ जेका सूरत हाल असां ॾिसूं था हाणे, कल्ह जेको असां फ़ैसिलो ॾिठो आहे, अगेन 22 रुपया पेट्रोल, हिकु त पेट्रोल न सिर्फ़ु 1% तव्हां चओ था भई 17 खां 18% तव्हां टैक्स हिकु त 170 बिलियन रुपीज़ जा उहो वधाए, पेट्रोल वधाए छॾियो। ॻाल्हि इहा आहे, असां वरी वापसि था अचूं रिवर्स गियर था हणूं। तव्हां जेकर मुल्क खे 1960 खां वठी डेमोक्रेटिक वे में हलायो आहे, छा इहो ॾींहुं ॾिसो आहे? बिल्कुलु। तव्हांखे उहो ॾींहुं बदकिस्मतीअ जो ॾींहुं हो जंहिं ॾींहुं 81 में तव्हांखे जंग में थकियो वियो। अॼु 40 साल थिया आहिनि उन जंग खे, 22 साल। हिकु ॾींहुं जंग जो 100 ॾींहं जी इकोनॉमी खे डैमेज कंदो आहे। हाणे उन्हनि कमिटमेंट त कई आहे त असां पार्टिसिपेट न कंदासीं। 150 अरब डॉलर तव्हांजो हिन मथे ज़ाया थी चुको आहे। हिननि ते असां ते कर्ज़ु जेको आहे 76 बिलियन डॉलर आहे। असां 150 अरब पाकिस्तानी ग़रीब माण्हू जो पेट चीरे असां हिन जंग में, असांखे इहा गवर्नमेंट वठणी, मुंहिंजे फार्मूला ते अमल कंदा, शीशा फार्मूला त 4 साल असेंबली जो टेन्योर कयो। असां 6 महीना ॿिया इमरान खे ॾियूं आहे, इमरान ज़िंदगी भर नज़र न अचे। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। ऐं हिते वोट ऑफ नो कॉन्फिडेंस न अचे या डायलॉग रस्ते मूंखे ॾियूं आहे, 6 महीना तूं ॿिया कर, 4 साल हुकूमत कर। इहे त सॼो तव्हां गिचे में पंहिंजे सॼो हार थियणो हुयो। हा 6 महीना तव्हां ॾियो आहे, सभु कुझु हिनखे करिणो।